बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। जॾहिं बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह था चऊं न, यकीन कयो जेकॾहिं रमज़ान रमज़ान मुबारक जो महीनो जेके ॾींहं जेके घणी मिलनि थियूं न, असां लाइ वॾो शुक्र जो मक़ाम आहे। कमाल आहे। रमज़ान मुबारक जो जेकॾहिं हिसाब कंहिंखे लॻाइजे, असां ज़िक्र करे ईंदासीं इंशाअल्लाह नेक्स्ट में। लैलतुल क़द्र सभिनी खे ख़बर आहे त उहा केतिरी यानी लैलतुल ख़ैर मिन अल्फ शहर, वो इंशाअल्लाह ताला नेक्स्ट हुन में ईंदो। यानी 80 सालनि खां मथे कंहिंजी बि उमिरि कोन थी थिए, तक़रीबन आम तौर ते ॾिसे त 50 में ई घणा माण्हू मेजॉरिटी 80 सालनि जी बाद जेके नसीब थी वञे त केॾो नसीब आहे। ऐं सिंसियरिटी हुजे असां हिन में कोशिशि करणु। असांजो रमज़ान मुबारक जो घणी क़दुरु रोज़ जेको आहे न मामिलो हूंदो आहे खाधे पीते जो, हक़ीक़त में इहा आहे त हिन में ॿिया अमल बि आहिनि ऐं उनखे तसलसुल में अचणु खपे। रमज़ान मुबारक खां पोइ बि इंशाअल्लाह इहा पाण खे हिदायत आहे, यानी पहिरियों पाण खे उन ते अमल करिणो आहे इंशाअल्लाह ताला। अलाह पाक असांखे, मां अल्हम्दुलिल्लाह जी ॻाल्हि कई त यकीनन दिलि में अल्हम्दुलिल्लाह जॾहिं चऊं न, इहे सभु शयूं अलाह जो नेमतूं फिरी अचनि साम्हूं। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। एॾो सुहिणे रब जे नाले सां शुरू था कयूं पिया, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, जेको रहमान आहे रहीम आहे। रब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह सिखूं था इंशाअल्लाह ताला। जीअं असां चयो त अल मुल्क 67 नंबर सूरत आहे, मकी सूरत, कुल आयतूं 30, 1 खां 14 अल्लाह जी महिरबानी सां मुकमिल करे चुका आहियूं। 15 खां 30 करे इंशाअल्लाह ताला सूरत खे मुकमिल कबो। कोशिशि कंदासीं त टाइम में अल्लाह साईं असांजी मदद फरमाए। जेके 14 आयतूं हुयूं पहिरियों रुकू, हाणे पढ़ूं था ॿियो रुकू, कुल 2 रुकू आहिनि। 1 खां 5 आयत में अल्लाह पाक जी पहिरियों ज़ात बाबरकात जी ॻाल्हि आई, उनजी बादशाही जी ॻाल्हि आई, सभु शइ ते वस वारो आहे। 6 खां 11 ते जेके काफ़िर इनकारी माण्हू आहिनि उन बाबति हुयो, ऐं 12 खां 14 आयतूं हुयूं वरी ईमान आणण वारनि लाइ, जेके मोमिन चइजे। उनजी वज़ाहत थोरी ज़रूरी आहे, इन करे जो रिवीजन थिए असांखे त सूरत तबारक लज़ी आहे छा, पढ़ूं त ज़हन में तसवर हुजे। पहिरीं खां 5 आयतूं उहा ज़ात बाबरकात बादशाही आहे, जंहिंजी हर जान ते कुल जेके बि जान आहिनि, असां ॾिसूं या असां नथा ॾिसी सघूं, वस वारो अल्लाह पाक हर ॻाल्हि ते। मौत ऐं हयाती छो ख़ल्क़ी, इन करे त आज़माए त बहितर अमल केरु थो करे। असां मां आसमान खे 7 तबका ठाहियो अथई, चए थो ॾिसो वरी वरी ॾिसो, जेतिरी वणेव नज़र कयो इन में को नुक्स आहे। हाणे इहो जेको हिते नुक्स आहे जी ॻाल्हि थी आहे न, हाणे जेका असां ॿियो रुकू पढ़ंदासीं न, उनमें थोरो हिकिड़ी रिलेशनशिप ईंदी आहे, उनखे इंशाअल्लाह ताला उन वक़्तु ॾिसबो, जेकॾहिं ज़हन में आयो त इंशाअल्लाह, पर ज़रूरु सिखबो इंशाअल्लाह। ऐं ॿी ॻाल्हि इहो ई त अलाह पाक आसमान जे उनखे सींगारियो आहे, आसमान खे ॾींहंनि सां मसाबीअ, उनजो जेको मक़सदु हुया उहे असां आयतुनि में सिखियासीं अॻु में हली करे। 6 खां 11 ताईं इनकारी माण्हू जेके इनकार था कनि, ईमान नथा आणनि, उन्हनि जे लाइ दोज़ख जी सज़ा आहे, उहा बहितरीन रहण जी जाइ आहे। को सोचे सघे थो जेका अबदी हयाती आहे, असांखे को छड़ो 6 महीननि लाइ जेको ईअं को माण्हू ॿुधाए छॾे त बाबा ही त चाहता है, वेंदो हुते बदबू हूंदी, परेशानी हूंदी, गंद बि फिटी कंदा आहिनि माण्हू, पर घर तुंहिंजो उहो हूंदो 6 महीननि लाइ। कहिड़ो आहे साईं, 4 रहंदो हुन लाइ त मां वेंदुमि उते वञी रहंदुमि, उते ज़िंदगी 6 महीना इहे गुज़ारींदुमि। चौधारी बदबू हूंदी, तप हूंदी, परेशानी हूंदी, गोड़ हूंदो, बाहि हूंदी, केरु रखंदो? उहा बुरी आहे, बदतरीन जाइ आहे रहण जी। माण्हू वेकेशननि ते वेंदा आहिनि, अचो त हिन वेकेशन जी तयारी कयूं। वेकेशन ते ख़र्चु लॻाईंदा तमामु घणो, हिन ते तमामु घटि थो लॻे, छो ईमान हुजे दिलि में, ईमानदारी हुजे दिलि में न, त पोइ इंशाअल्लाह सभु आसानी थी वेंदी। उते दोज़ख जी जेका सज़ा आहे, हुन में गुनाहगार पंहिंजे ॾोहनि जो एतिराफ़ बि कंदा। 12 खां 14 हे ख़ुशख़बरी आहे, जिन ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, अणे ॾिठे ख़ुदा जे, ख़ुदा खे असां ॾिठो त कोन्हे, पर मञूं था न, उनजो ख़ौफ़ था रखूं, मौत जो यकीन था रखूं, त मोटी वञी अलाह पाक ॾे हाज़िर थियणो आहे, अलाह पाक जे हुज़ूर में हाज़िर थियणो आहे।
सवालनि जा जवाब ॾियणा, जेके अमल कयासीं चङा उन्हनि जो बदिलो मिलंदो, जेके कयासीं बुरा उन्हनि जो जवाबु ॾियणो पवंदो त छो थियव इहे, पोइ कहिड़ो जवाबु ॾींदो कोई, कंहिंजे जवाबु हुजे त पोइ भले ठीकु आहे। अलाह जे आॾो माण्हू त कोर्ट में माण्हू जा हालत थी वेंदी आहे, हिते नंढा नंढा सुवाल हूंदा आहिनि। बहरहाल हू ॾाढो महिरबान आहे उहा, पर बेशक हू तमामु बारीक दीन बि आहे, जंहिंसां असां जेकॾहिं कोई ज़ाती ज़ुल्म कया त बख़्शण वारो तॾहिं थींदो जॾहिं उन खां बख़्शराइबो, तॾहिं बख़्शबो जॾहिं म्यूट कयो। सॉरी, हा हिन में सेकंड उन लाइ मग़फ़िरत आहे जिन जो ख़ुदा जो ख़ौफ़ रखियो ऐं अलाह पाक हर शइ ते नज़र रखंदड़ आहे, इनखे सम्झ में अचणु खपे। वीडियो को त असां ॾिसंदा आहियूं, पर अलाह जी वीडियो जेका आहे ॾिसनि था पिया सभु फ़रिश्ता, असांखे जेको अमल कयूं था पिया उन्हनि खां बेख़ौफ़ थींदा आहियूं। हाणे हीअ 14 हीअ 15 आयतूं वीयूं आहिनि, 15 खां जेके 30 ताईं इंशा अल्लाह ताला इनखे सम्झिबो। हिन में थोरी हिकिड़ी वज़ाहत बि हलिजे त हीअ जेको आहे ॾिसो न, हीअ साईं शेयर कंदो जेको आहे अमजद साहब, लास्ट टाइम साईं मुंहिंजी हिकु ॿिनि आयत में थोरो कलर में थी वई, साईं इकबाल साहब जी महिरबानी, उन्हनि खे मूंखे करेक्शन कराई ऐं हिते अञा हिन में न थी आहे। मां आयत में कई आहे त हीअ वाह बि हिते ब्लैक में थींदो, हिन में अञा करेक्शन न थी आहे, सॉरी। त हीअ हिकिड़ो ही कलर आहे, उन खां पोइ ही कलर आहे, उन खां पोइ सॼो ही आहिनि, ही टुकड़ा आहिनि ईअं सम्झण जे लाइ फ़क़ति मफ़हूम जे हिसाब सां, ऐं हिन में तसलसुल कहिड़ो आहे। हीअ जॾहिं ईंदी हिन खां पोइ हिते ॾिसो न, ही लफ़्ज़ साॻिया आहिनि, अमन हाज़ल लज़ी, अमन हाज़ल लज़ी, इहो सिखिबो छा आहे, ठीकु। उन खां पोइ ही कुल, सॼो हिन में कुल आयल आहिनि, कुल वयक़ूलून ऐं कील, इहे बि सिखिबा इंशा अल्लाह ताला। उनखे मुकमिल ग्रामेटिकली कॾहिं न, पर ॻाल्हि चवण जी इहा आहे त हिन में कुल 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 आयो आहे। हिते आहे कुल अरयतुम, कुल हुर रहमान, कुल अरयतुम, इहे शयूं ॾिसण जूं आहिनि, सम्झण जूं आहिनि। 15 खां 18 ते हलूं था पिया पंहिंजो इंशा अल्लाह ताला। हाणे ही जेके पर्पल में आहिनि न, इहे मोनिस आहे, इहो असां अॻु में तय करे चुका आहियूं। बाक़ी ही पूरी आयत जो जेको बि आहे उन खां पोइ जॾहिं हिनखे रेड ॻड़े रंग में हाईलाइट कयो वियो आहे, हिन जो हिते तर्जुमो आहे, किथे ग़लती थी हूंदी माफ़, अलाह से माफ़ कंदो, पर जीअं जीअं अरबी जे लफ़्ज़नि में रंग आहे तीअं तीअं सिंधी जे रंगनि, सिंधी जे लफ़्ज़नि में बि रंग ॾिनल आहे। हाणे आयत खे पढ़ूं था पिया, हुवल लज़ी जअल लकुमुल अर्द, उहो ई आहे जंहिं ज़मीन ठाही कंहिंजे लाइ, अवां लाइ, ज़लूलन फमशू, जीअं तव्हां हलो उन ते, वकुलू मिन रिज़्क़ी, ऐं खाओ उन जे रिज़्क़ मां। खाओ सिंधी में थींदो खाओ पीओ, ॿई थींदो आहे, पीओ जो लफ़्ज़ हिन में कोन्हे, पर हिन कुलू जो मतिलबु थींदो खाओ पीओ, माना जेको वले नुशूर, उन न ई मोटणो आहे, माना इहा हयाती यानी दाइमी न आहे, इहा हिन आयत में ज़ाहिर आहे। तव्हां लाइ ज़मीन ठाही आहे, अलाह पाक चए थो पियो त जीअं तव्हां उन ते हलो, घुमो फिरो ऐं खाओ पीओ मज़े सां, हुन जे ॾिनल रिज़्क़ मां, ऐं पोइ उन न ई मोटणो आहे। हाणे हिन में हिकिड़ो नोट आहे त इहो थोरो ॾिसंदासीं त छा आहे। जॾहिं रिज़्क़ जी ॻाल्हि आई, हे उन बाबति आहे। क़ुर पाक जे कुझु आयतुनि खे सम्झण लाइ ॿियनि आयतुनि खे ॾिसणो पवंदो आहे, कुझु आयतुनि खे सम्झण जे लाइ के साफ़ ज़ाहिर हूंदियूं आहिनि, पर किन सां ॿियनि जो तालुक़ु हूंदो आहे, हुनखे बि सम्झणो पवंदो आहे। जीअं हिते रिज़्क़ लिखियलु आहे, हाणे पर रिज़्क़ कहिड़ो, उहो आहे हलाल ऐं तय्यब। असां वटि आमतौर हलाल ते ॾाढो ज़ोर ॾिनो वियो आहे, ॾाढो, बाक़ी तय्यब ते न आहे ॾिनो वियो। गोश्त खज़ीर जो न आहे खाइणो, उहा सभिनी खमी ख़ार आहे, पर गोश्त मोल कुकड़ जो विकिणणो आहे, इहा कंहिंखे ख़बर कोन्हे त इहो बि को गुनाह आहे, मुर्दार गोश्त विकिणणु, इहो तय्यब रिज़्क़ त न थियो न, जे उन मां कमाईंदो उहो तय्यब रिज़्क़ त न थियो। त असां वटि आमतौर ते हलाल ते ज़ोर ॾिनो वियो आहे, बाक़ी तय्यब ते न आहे ॾिनो वियो, हालांकि तय्यब रिज़्क़ तमामु अहम आहे। हलाल ऐं हराम जी चूंड अलाह कई आहे,
पर तैयब जी चूंड असांखे पाण करणी आहे। इंशाअल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे अल्लाह पाक हलाल ऐं तैयब रिज़्क़ जी तलाश कयूं। ॿी ॻाल्हि हिन में जेका आहे उहा थोड़ी हिन में जेको तदब्बर जी ॻाल्हि आहे उहा कयूं था पिया। रिज़्क़ जे मामले में जेको हलाल जी असां ॻाल्हि कयूं था पिया उन में सूरह बक़रा में 3 आयतूं आहिनि 168, 172 ऐं 267। हाणे हिन में पहिरीं में आयो आहे या अय्युहन नास कुलू मिम्मा फिल अर्द हलालन तय्यिबन, ए माण्हू खाओ शयूं जेके ज़मीन में आहिनि तिन मां हलाल पाक। या थी चए या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबात मा रज़क़नाकुम, खाओ ए मोमिनो खाओ पाक शयुनि में जा जेका रोज़ी ॾींदुसीं अव्हां खे। 3 आयत थी चवे या अय्युहल्लज़ीना आमनू अनफिकू मिन तय्यिबात, ए मोमिनो ख़र्च कयो ख़ुदा कारण पाक शयुनि में जा। हिकिड़ो त हिते ॾिसो था त ही हेडरे में लिखियल आहे, ही 2 ब्लू में आहिनि, इन्हनि में थोरो फ़र्क़ु आहे न, इन करे इनखे ज़ाहिर कयो वियो आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिते जॾहिं माण्हू जी ॻाल्हि आई आहे त हलालन तय्यिबन आयो आहे, 2 लफ़्ज़ आया आहिनि, हलाल पाक। व तय्यिबन न आहे, हलालन तय्यिबन ऐं लिखियल कोन्हे विच में, बसि हलाल पाक माना लाज़िम थी वई ॻाल्हि इहा पाण में। हिन हिते अचे थो पियो त अलाह पाक एड्रेस कंहिंखे थो करे, मुखातिब कंहिंखे आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू, जेके ईमान आणनि था, उन्हनि खे चयो आहे कुलू मिन तय्यिबात, माना हलाल अंडरस्टूड आहे, हलाल त हुजण ई खपे। ऐं असां उहो हलाल जेको हिते अंडरस्टूड आहे उनखे खयो आहे, मिन तय्यिबात खे छॾे ॾिनो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबात, जॾहिं त इहो पाक रिज़्क़ खाइणो आहे। उन खां पोइ वरी हिते बि या अय्युहल्लज़ीना आमनू माना मोमिन लाइ वरी ॿियो दफ़ो साॻी ॻाल्हि आई आहे, पर कॉन्टेक्स्ट कहिड़ो आहे, अनफिकू मिन तय्यिबात, ख़र्च कयो पाक शयुनि में जा, माना खाओ बि पाक शइ, ख़र्च बि कयो पाक पाक रिज़्क़। हाणे हिनखे माण्हू पाण सम्झी सघे थो असांजी सोसाइटी में छा हालत आहे रिज़्क़ सां, छा हालतूं थियनि थियूं पियूं रिज़्क़ कमाइण में। असां वटि व्याज जे लाइ बि सही ॾाढो ॾाढो अलाह सां जंग आहे, रिश्वत लाइ का जंग कोन्हे का अलाह सां। माना मां क़ुर जी आयत कोन थो खणा, मां मिसाल थो ॾियां, लफ़्ज़ कोन आहिनि क़ुर पाक में, पर रिश्वतूं ॾियूं था वठूं था, सॼो चक्कर आहे सर्कल थो पियो हले। मां 10 माण्हुनि खां रिश्वतूं वठां थो पियो, छो जो मुंहिंजो जेको कमु मां कयां थो, पर साॻी जाइ ते 10 जाइ ते मां वेंदुसि त उहे मूंखां रिश्वतूं वठनि था पिया, बैलेंस साॻियो लॻो पियो आहे, रिश्वत हेॾे ॾियूं था हिते वठूं था पिया। इहो हलाल रिज़्क़ किथे आहे, तय्यिब रिज़्क़ किथे आहे असांजो? क़ुर पाक इन लाइ त आहे त सिखूं, छा था सिखूं? अॼु इहा ॻाल्हि सिखी हलूं, पाण ते इम्प्लीमेंट कयूं, पोइ ॿियनि खे कयूं, ॿुधायूं इंशाअल्लाह ताला। अमिनतुम मन फिस समाए, छा तव्हां बेटरपा थी विया आहियो उन खां जेको आसमान में आहे? तव्हांखे ॻहाए छॾे ज़मीन में जॾहिं उहा धुॾे, माना कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे बेख़ौफ़ कयो आहे? इन इंतज़ार में असां त आसमान मां को अचे, जेको आसमान वारो असांखे को ज़िलज़िलो ॾे, धोॾो ॾे, उन में माण्हू पूरजी वञे, उन इंतज़ार में त पोइ ईमान जी ख़बर पवंदी, अचे ज़िलज़िलो ईंदो आहे त ईमान जी ख़बर पइजी वेंदी आहे न, पोइ अलाह जो ख़ौफ़ अची वेंदो आहे सभिनी खे, अलाह अकबर माण्हू निकिरंदा आहिनि। इहो इंतज़ार था कयूं असां छा भला? अमिनतुम मन फिस समाए, या तव्हां बेटरपा थी विया आहियो उन आसमान वारे रब खां, ऐं युरसिल अलैकुम हासिबा, जेको आसमान में आहे त मोकिले तव्हां ते पथर जो तूफ़ान। भला असां इन ॻाल्हि जो इंतज़ार था कयूं छा, माना सुधरण जे लाइ? अलाह पाक केॾो वाज़े ॻाल्हि कई आहे, आख़िर छा जो इंतज़ार था कयो, हा न? ऐं जॾहिं तव्हां पथर जो तूफ़ान मोकिलींदो, पोइ अलाह पाक थो चए त पोइ छा, फसतअलमुन कैफ़ नज़ीर, पोइ तव्हां ॼाणंदव जल्दी ई त पोइ मुंहिंजो रिजाण कीअं आहे। अॼु न सम्झियासीं, जेकॾहिं इहो ज़िलज़िलो बि न आयो, पथर बि न वसिया, इन जो मतिलबु इहो न आहे त पोइ असां जेकॾहिं मरी वेंदासीं त पोइ कुझु कोन थींदो, पोइ ख़बर पवंदी। अलाह पाक चवंदो मां तव्हां ख़बरदार कयो न, इहो मुंहिंजो ख़बरदार कयो। हाणे ॾिसो ही ॻाल्हि, पोइ त फ़ैसिलो थींदो, अलाह जी कोर्ट हूंदी। वलक़द कज़्ज़ब अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, ऐं अलबत्ता बेशक, लाम ताकीद लाइ चइबो आहे, वलक़द कज़्ज़ब अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, ऐं अलबत्ता बेशक कूड़ चयो
कंहिं मुंहिंजे डिॼाण खे कंहिं जेको उन्हनि खां अॻु हुआ उहो गुनाहगार क़ौम फ़कैफ़ कान पोइ कीअं हुई हिन चयोसि हिन सां ई फा पोल आया फ़कैफ़ पोइ कीअं कान माना हुई पोइ कीअं हुई नकीर मुंहिंजी सज़ा उन्हनि क़ौमुनि खे सज़ा आई न उहा मुंहिंजी सज़ा कीअं ई जिन कूड़ चयो जेके तव्हां खां अॻे हुया माना इहो अलाह पाक मिसाल थो ॾिए त जीअं ॿियो सम्झे पर असांखे अलाह पाक इहो बि ॿुधायो आहे त उनखे सज़ा कीअं आई असां सूरह फज्र में पढ़ी आया आहियूं 89 नंबर सूरत में फसब अलैहिम रब्बुक सौत अज़ाब तंहिं करे मथनि तुंहिंजे पालण हार वहायो छा चहबुक जी सज़ा चहबुक कंहिं ते कोन हलियो हुयो पर इहो तमसील चइबो आहे हिनखे हाणे चहबुक सां था कंपेयर कजनि उन्हनि ते कीअं हवा हली 7 ॾींहं उन्हनि ते 7 ॾींहं 7 रातियूं जेके हलंदी पई त इहो चहबुक जी सज़ा आहे न जेको माण्हू खे 60 चहबुक लॻनि 7 चहबुक लॻनि हिक जो मथां ॿियो हिकिड़ो चहबुक लॻंदो ॿिए जो इंतज़ार त कोन कंदो त ॼाण ॿियो अचे का फ़र्क़ त कोन्हे हिन में चहबुक जो असां हिकिड़े दफ़े सां न माना बार बार 7 ॾींहं हलियो उन्हनि क़ौमुनि खे इहो आयो चहबुक जो अज़ाब हुनजे मथां वहायो वियो की इहो ॼाण घटि आहे तव्हांजे लाइ तव्हां नथा ॾिसो उहे क़ौमूं अरबनि खे ख़बर ई हूंदो 19 खां 22 साल इनशा अल्लाह ताला हीअं इहो आहे हिन में छड़ो इन करे ॾिनल आहे त हीउ पैटर्न साॻियो ई आहे ऐं ॿियो ही अफ़मई यमशी में हिन करे आहे त हिन में गुनो थींदो इदगाम थींदो आहे हिनखे पढ़णु कीअं खपे अफ़मई माना नून जो आवाज़ अचणु खपे अफ़मई यमशी इहो इन ग्रामर खे पोइ ॾिसंदासीं नून जे क़ाइदनि खे इनशा अल्लाह अवलम यरो इलत तैर हाणे कंटिन्यू थिए थो पियो छा नथा ॾिसनि हाणे हीअं न आहे त तव्हांजी ॻाल्हि न आहे हाणे थर्ड पार्टी आहे जेको गैर हाज़िर आहिनि जेके उन्हनि जी ॻाल्हि आहे ऐं क़ुर पाक में इहो तकलम जेको आहे जो यानी रखियल आहे हिन में का ॻाल्हि अलाह पाक ख़िताब कई आहे तव्हां 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 तूं फ़क़ति नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झनि लाइ हुन लाइ या तुंहिंजे रब्बुक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झनि लाइ उन खां पोइ बाक़ी तूं माना तव्हां इहो बि ॾाढो हिकिड़ो तमामु जी न मुखातिब थींदो आहे डायरेक्ट बाक़ी हिकिड़ो थर्ड पार्टी में आहे उन्हनि जो ज़िक्र अवलम यरल तैर माना पोइ छा नथा ॾिसनि पखियुनि खे उहे केरु जेके इनकार था कनि हाणे उन्हनि जी ॻाल्हि अची थी वञे तव्हांजी ॻाल्हि न आहे तव्हां चए त माना जेको क़ुर पढ़े उहो पाण ॾे सम्झे त मां बि इनकार थो कयां छा केॾो क़ुर पाक में हिकिड़ो तदबुर जी ॻाल्हि आहे अलाह पाक जेका ॻाल्हि करे थो पियो तव्हांजे लाइ उनजो पूरो मक़सदु उहो आहे पर जेकॾहिं करे थो उन्हनि जी ॻाल्हि उहो डिफरेंट मक़सदु आहे माना उहो उन्हनि ते पवंदो जंहिं ते छो जो कलाम लाइ आहे न माना जंहिंसां क़ुर पढ़ूं था ईअं सम्झिजे त अलाह पाक असां सां थो ॻाल्हाए असां ॿुधूं इहो कलाम लाइ त असां ॿुधूं न पाण पढ़ूं था पिया इहो पाक अलाह पाक असांखे जेकॾहिं एॾी तौफ़ीक़ ॾिनी आहे पाण पढ़ण जी ऐं असां हुनखे छॾे ॾिनो आहे हुनखे सम्झण ई छॾे ॾिनो आहे पढ़ूं था त अलहमदुलिल्लाह हाफ़िज़ क़ुर माना कोन्हे ख़बर घणनि खे वला आलम अवलम यरो इलतैर छा नथा ॾिसनि पखियुनि खे तैर माना पखी चइबो आहे फ़ौक़हुम पंहिंजे मथां सफ़ातियूं यक़बिन हाणे पर खिंडेरींदे ऐं बंदि कंदे यक़बिन कब्ज़ थींदो आहे न कब्ज़ बंदि थी वेंदी आहे का शइ फ़ौक़हुम सफ़ातियूं नथा ॾिसनि पंहिंजे मथां उन्हनि पखियुनि खे त पर कींदा खिंडेरनि वरी त वापसि कनि मा युमसिकुहुन इल्ला रहमान नथो झले उन्हनि खे मगर रहमान इन्नहु बिकुल्लि शैइन बसीर बेशक उहो हर शइ खे ॾिसंदड़ आहे हर शइ ते नज़र रखंदड़ इहो उनजी कुदरत कमाल आहे जो ईअं पखी हलनि था पिया हवा में हवा खे हवा त अलाह पाक ठाही आहे अमन हाज़ल लज़ी हाणे त अलाह पाक सुवाल थो करे ॼण हिकिड़ो थींदो न त सुवाल के जेको माण्हू का ॻाल्हि करे त भई मां हीअ शइ करे सघां थो मां हीअं करे सघां मां हाणे अलाह पाक उन्हनि जो सुवाल थो करे जेके इनकार था कनि अमन हाज़ल लज़ी भला आहे को अहिड़ो हुव जुंदुल लकुम यंसुरुकुम मिन दूनिर रहमान अहिड़ो को लश्कर तव्हां लाइ जेको मदद करे तव्हांजी सवाइ रहमान जे हाणे अलाह पाक ज़िलज़िले जी ॻाल्हि कई पथर वसाइण जी ॻाल्हि कई ऐं पथर वसाइण जो त अलम तरह कैफ़ में हर कंहिंखे ख़बर आहे अबाबील जी अबाबील जेके उन अब्राहा जे लश्कर ते पथर वसाया
इहो त मिसाल अरबनि खे अखियुनि जे अॻियो हुयो, ताज़ो मिसाल हो। 40 यानी 40 ॾींहं पहिरीं वाक़ियो थी चुको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश खां। परते त कोन्हे ई ॻाल्हि, जंहिंजे करे मां ग़लति आहियां त कोई मूंखे करे सघे थो। 40 ॾींहंनि जी ॻाल्हि आई आहे त उहा कंहिंखे ख़बर न हुई त पथर मौसम वसनि था पिया, न ॾिठो अलाह खे। अलाह अकबर, पोइ बि तकबुर, पोइ बि गुरूर, पोइ बि ज़िद। ऐं कंहिं न मञियो ईमान जिन ज़िद कयो पंहिंजी रईस हुजण जे करे, अमीरी हुजण जे मथां अमीरी हली वञे। यहूदी बि ईअं हुया, मथां असांजो हुनजो इल्मु कयो त उन इल्मु जेसिताईं अचे त असां ॿिया आलिमनि सां घटिजी वञूं, ॿिया असां हो थी वञूं, कारोबार बंदि थी वञनि, पोइ छा थींदो? इहो ॿियो कुझु कोन हो, अलाह जी ख़बर आहे। त पोइ अलाह पाक चए थो त भला आहे को अहिड़ो लश्कर तव्हां लाइ जेको मदद करे तव्हांजी सवाइ रहमान जे? अलाह अकबर। अॻिते जेका आयत अञा हले थी पई आहे, इनल काफ़िरून इल्ला फी गुरूर, न आहिनि काफ़िर मगर सवाइ इन जे छा जो आहिनि उहे धोखे में। गुरूर ऐं तकबर हूअं ई धोखो आहे। इंसानी ताक़त कहिड़ी आहे, जेको पंहिंजी ताक़त ते गुरूर थो करे न, उनखे धोखो आहे। घणा ॾींहं जो नंढड़े हूंदे कुझु करे कोन सघंदो आहे ऐं कुराड़पे में कुझु करे कोन सघंदो आहे। बाक़ी रहंदा चंद साल जंहिंमें पावर ईंदो आहे, ताक़त ईंदी आहे, सघ हूंदी आहे, पैसो बची वेंदो आहे, त पोइ गुरूर कंदो आहे माण्हू इन टिनि ॻाल्हियुनि ते। पर इहो धोखो आहे। ॿी आहे त अमन हाज़ल लज़ी, भला आहे केरु जेको यर्ज़ुकुकुम तव्हांखे रिज़्क़ ॾे, इन अमसक जेकॾहिं उहो रोके छॾे, रिज़्क़हू तव्हांजो रिज़्क़ न हुननि जो, सॉरी इहो लफ़्ज़ सिंधी जा थींदा आहिनि, मां कनेडा वारे क्लास में बि ईअं ई कयो त भला आहे केरु जेको तव्हांखे रिज़्क़ ॾे, मिन दूनि रहमान, हाणे इहो हिते अची वियो माना यंसुरकुम तव्हांखे, जेकॾहिं उहो रोके छॾे, इन अमसक रिज़्क़हू पंहिंजो रिज़्क़, हुन जो रिज़्क़ जेको तव्हांखे ॾे थो पियो उहो रोके छॾे, बल लजू फी उतबु वनफू, पर उहे अड़िजी पिया आहिनि छा में, ज़िद ऐं नफ़रत में। नुफूर नफ़रत जे सां मिलंदड़। कहिड़ी नफ़रत हुई उन्हनि खे? हक़ खां नफ़रत, सच खां नफ़रत, उन में ज़िद में हुया बसि। बाक़ी जेके अल्लाह रिज़्क़ रोके छॾे त केरु हुनखे रिज़्क़ ॾींदो, इहा बि ख़बर ई सभिनी खे। अल्लाह पाक ते फरमाए थो पियो अफ़मई यमशी, छा पोइ जेको, अफ़मई छा पोइ जेको, यमशी हले थो पियो, मुकिबन अला वजही, किरियल मुंहं भर, मुकिबन अला वजही किरियल मुंहं भर, अहदा हिदायत वारो आहे, अमई यमशी सविया, या उहो जेको हले थो सिधो थी सिधी वाट ते। केॾी वॾे में हिकिड़ी हिदायत आहे रोज़मर्रा जी ज़िंदगी जे लाइ। इन इंसान खे अखियूं खोलणु खपनि। अल्लाह पाक दिमाग़ ॾिनो आहे, हिकिड़ा दिमाग़ इस्तेमालु थींदा आहिनि बुराई जे लाइ, उहो हर कंहिंजी मर्ज़ी आहे, जेको दिमाग़ इस्तेमालु बुराई लाइ करे थो भले करे। हिकिड़ा दिमाग़ हूंदा आहिनि सम्झण जे लाइ ऐं कन आहिनि ॿुधण जे लाइ। ॿ कन आहिनि, असां हिकिड़े वात जो इस्तेमालु ज़्यादा कंदा आहियूं, हिकिड़ो वात जेको ॿुधाईंदो आहे, फ़क़ति ॿुधाईंदो आहे। कन आहिनि ॿ ॿुधण लाइ, असांजा कननि जो कमु गिला ऐं ॿी ॿुधण आहे, चङाई बि ॿुधण आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। असां सभु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि में गुज़रूं था, ख़ुदा जो ख़ौफ़ बि रखूं था, अल्लाह जो वॾो शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ग़लतियूं थियनि थियूं, अल्लाह पाक माफ़ फरमाईंदो, गफ़ूरुर रहीम आहे, उन ॾे रुजू कबो इंशाअल्लाह ताला सदाईं। जेकॾहिं ग़लती थी वञे त उन आयत असां चयो इंशाअल्लाह ताला साईं हमजा साहब वारा शेयर बि कंदा त अल्लाह पाक हुन में फरमायो आहे, जेको आयत मूंखे यादि न आहे कहिड़े नंबर में आहे, त तव्हां जेकॾहिं पाण ते ज़ुल्म करे वियो, मुंहिंजे ख़्याल में सूरह ज़ुमर आहे 39 नंबर, त पोइ अल्लाह ॾे रुजू कयो, अल्लाह पाक तव्हांखे माफ़ कंदो। पंहिंजे ज़ुल्म, पंहिंजे नफ़्स ते तव्हां ज़ुल्म करे वेठा हो त ॻाल्हि इहा आहे, एनालाइसिस कबी, दिमाग़ हलाइबो त सही शइ कहिड़ी आहे, हिदायत वठिबी। हिदायत तॾहिं वठिबी जॾहिं माण्हू का शइ ॾिसंदो सम्झण जी कोशिशि कंदो।
छापो जेको माण्हू हले थो किरियल मुंहं भर हेठि हूंदो उहो हिदायत वारो थी सघे थो या उहो हिदायत वारो जेको सिधो थी हले थो पियो। हाणे हिन मिसाल आहे थोरो नंढड़ो ही माण्हू आहे सिधो आहे ॾिसे थो पियो हर शइ हले थो पियो ही थाबो त कोन खाईंदो न ॾिसी थो हले ही माण्हू आहे हिनखे ख़बर ई कोन्हे त काॾे थो वञा पियो रस्तो कंहिंखे मिलंदो जेको सिधो हले थो पियो न ख़बर आहे त रस्तो किथे आहे पाथ मिलंदो हलंदो 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 अॻिते इन करे सिधो थी वञे अलाह पाक मिसाल ॾिनो आहे। हाणे ही आहे टियों टुकड़ो इंशाअल्लाह ताला हिनखे ख़तमु कयूं था पिया टाइम जे हिसाब सां पंहिंजे इन में कुल जी ॻाल्हि थी पई कैफ़ी मां हिनखे थोरो इनखे हलण खां पहिरीं जेकॾहिं इजाज़त हुजे त मां हिन में ही जेको फ आया न ऐं ही इनखे मां ग्रीन कलर में कढी छॾियां था ही कंफ्यूज न थिए का हिनखे बि हिनखे ब्लैक करे छॾियूंसि सही हे इन जे करे रहियो आहे हिन सिंधी में ई सिलेक्शन जो बि हिकु डिफरेंट तरीक़ो आहे हाणे थींदो सिलेक्ट उहो थींदो न आहे। अच्छा ॿियो कहिड़ो हुयो हिते इहो ई हुयो ॿियो हुयो हिते कहिड़ो आयो हिते न ही ठीकु आहे ठीकु आहे इंशाल्लाह सही थी वेंदो। बहरहाल हाणे अचूं पिया टे टुकड़े ते इंशाल्लाह ताला जंहिंमें सभिनी में कुल आहे कुल काफ़ जेको आहे उहो थींदो उचार निकिरंदो ज़बान जे आख़िर मां कुल काफ़ जो न कुल इहो हाणे आयतूं इंशाल्लाह 23 खां 30 जंहिंमें कुल आयल आहे कुल हुवल लज़ी अंशअकुम उहो चओ माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो चओ उहो ई आहे रब जंहिं पैदा कयो अव्हां खे अंशअकुम पैदा कयो अव्हां खे उन्हनि खे न हिते ॾिसो सेगो कहिड़ो अलाह पाक जो आयो आहे अव्हां खे जेको क़ुर पढ़ंदो उन लाइ ईंदो मजमू इहा तव्हां खे वजअल लकुम सम वल अबसार वल अफीदा हाणे हिन में काफ़ी तफ़सीरुनि मां ॾिठो आहे त हिनखे सम खे लिखियलु आहे कन अखियूं ऐं दिलि हक़ीक़त में कन इन जो मफ़हूम थी सघे थो लफ़्ज़ जे तर्जुमे में कन न ईंदो कन चइबो आहे उज़ुन अबसार ऐनुनि चइबो आहे अखियुनि खे ही आहे ॿुधणु सम माना ॿुधणु ऐं अबसर बसर आहे ॾिसणु नज़र त इन जो हाणे इहो आहे कुल हुव लज़ी अंशअकुम वजअल लकुम सम वल अबसार वल अफीदा चओ उहो ई आहे रब जंहिं पैदा कयो अव्हां खे ऐं ठाहियूं अव्हां लाइ मतिलबु ॿुधणु ॾिसणु ऐं दिलि इहे तव्हांजा अलाह ठाहिया पियो दिलि छाजे लाइ आहे मञण यकीन करण लाइ आहे ॿुधण लाइ कन ॾिसण लाइ अखियूं क़लीलन मा तशकुरून पर घटि शुक्र कंदा आहियो तव्हां इहा अलाह पाक तव्हांखे ताक़त ॾिनी आहे पर तव्हां घटि शुक्र कंदा आहियो असां माना घटि शुक्र कंदा आहियूं असांखे वधीक करणु खपे अलाह पाक जे हिन में कुल हुवल लज़ी ज़रअकुम चओ उहो ई आहे जंहिं पखेड़ियो अव्हांखे फिल अर्द ज़मीन में वैले तो शरून ऐं उन सां गॾु कया वेंदव नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ॿुधायो माण्हुनि खे रब उहो आहे जंहिं पैदा कयो आहे तव्हांखे ऐं तव्हां लाइ ठाहियूं आहिनि इहे कन जेके ॿुधनि था अखियूं जेके ॾिसनि थियूं ऐं दिलि जेका फ़र्क़ु थी करे ग़लति ऐं सही में बि मुंहिंजी दिलि नथी मञे छो नथी मञे दिमाग़ बि कमु हलाईंदो आहे पर दिलि हूंदी आहे जंहिंमें रखियलु आहे इहो सॉफ्टवेयर ग़लति ऐं सही जो पर असां घटि शुक्र कंदा आहियूं अलाह पाक फरमाए थो चओ उहो ई आहे रब जंहिं पखेड़ियो तव्हांखे ज़मीन में फैलियल आहियो सभई को काथे ऐं उन सां गॾु कया वेंदव पोइ हशर ईंदो उन में माशा जे मैदान में सभु जमा थींदा हलणो ओॾे आहे अॻे न पोइ हाणे हू था चवनि केरु काफ़िर वयक़ूलून अलाह पाक उन्हनि जो ज़िक्र थो करे त वयक़ूलून उहे चवनि था या चवंदा आहिनि मता कॾहिं ईंदी
हादल वद जेको ता वाइदो था कयो इहो जेको वाइदो आहे कॾहिं थींदो मशर थींदो क़यामत थींदी सुवाल थींदा मौत खां पोइ जीअरा थींदासीं कॾहिं थींदा इन कुंतुम सादिकीन अगर सच आहियो त ॿुधायो तव्हां जे सच था नौज़ुबिल्लाह में ना नबी करीम ज़िक्र में नथा कयो हीअं इस्लाम जी ॻाल्हि था कयूं त जेको दीन चवे थो पियो त जेकॾहिं तव्हां सच आहियो त ॿुधायो न कॾहिं ईंदा पोइ या क्या माशर जे ॾींहुं हाणे अलाह पाक फरमाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त कुल चओ इन्नमल इल्मु इंदल्लाह उनजो इल्मु रुॻो अलाह वटि आहे इन्नमा अना नज़ीर मां बेशक खुलियल नज़ीर मुबीन खुलियल ख़बरदार कंदड़ आहे त इहो ॾींहुं थींदो मुंहिंजो कमु एतिरो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमु ई एतिरो हुयो सभिनी नबियनि जो कमु एतिरो हुयो कंहिं कंहिंजी ज़िमेदारी कोन कई अल्लाह पाक क़ुर में क्लियर कट फरमायो आहे ऐं नबी तव्हां त फ़र्क़ु ख़बर ॿुधायो बाक़ी जेके नबी करीम सां गमु कंदा हुआ उन्हनि जो ॾुख कंदा ईसा जो त अलाह जो पुटु था चवनि सूरह कहफ में आयल आहे अलाह चयो फला का बाख़ नफ़्स खे तव्हां पंहिंजे पाण खे ॾुख न ॾियो हलाक न कयो पाण खे हिनखे सोच थो अचे हिदायत अलाह जो समय तव्हां दीन जी ॻाल्हि सच जी ॻाल्हि ॿुधाइण वारा हक़ जी ॻाल्हि क़ुर जूं आयतूं पढ़ण वारा सुभाणे अलाह मां त फ़क़ति ख़बरदार कंदड़ नबी करीम सां तव्हां चई छॾियो मां त फ़क़ति ख़बरदार कंदा तव्हांजी मर्ज़ी आहे वधीक नबी जो कमु आहे फ़क़ति पैगाम ॿुधाइणु ॿुधणु न ॿुधणु जेको कन इस्तेमालु करे पंहिंजा जेको अखियूं इस्तेमालु करे जेको पंहिंजी दिलि इस्तेमालु करे उहो हिदायत वठंदो फलम्मा रअऊहु ज़ुल्फ़तन सीअत वुजूह लज़ीना कफ़रू हाणे पोइ छा थींदो अॻिते जी ॻाल्हि आहे वरी पोइ जॾहिं उहे ॾिसंदा अज़ाब जेको पुछंदा त अॼु किथे आहे अलाह पाक खे उहा तव्हां चओ त अलाह खे ख़बर आहे पर उहो नेठि ईंदो न उहो जॾहिं छा ॾिसंदा गॾु करण जी ॻाल्हि न कई आहे हाणे त अलाह पाक चए थो पोइ महशर में गॾु कया वेंदा न हिते अलाह पाक सिधी सही ॻाल्हि कई आहे फलम्मा पोइ जॾहिं रअऊहु ॾिसंदा अखियुनि सां ज़ुल्फ़तन माना ज़ुल्फ़ माना वेझो थींदो आहे ज़ुल्फ़तन सीअत वुजूह लज़ीना घराटिजी वेंदा हुननि जा मुंहं जॾहिं वेझो ॾिसंदा क़यामत खे या हुनखे दोज़ख खे कुझु बि वला हिन कुफुर कयो उन्हनि जा मुंहं छा थी वेंदा काराटिजी वेंदा ख़ौफ़ में उछड़ा थी वेंदा वकील पोइ चयो वेंदुनि उते हाज़ल लज़ी कुंतुम बिही तदऊन ही आहे उहो ॾींहुं जेको तव्हां घुरंदा हुया दुनिया में वकील हाज़ल लज़ी कुंतुम बिही तदऊन कुल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां फरमायो अरअयतुम इन अहलकनी अल्लाह ॾिसो हलाकत जी ॻाल्हि हिते भाई आहे अहलकनी हलाकत इहो सिंधी जो लफ़्ज़ आहे या अरबी जो चइजे पर सिंधी में रविज आहे जेकॾहिं हलाक करे मूंखे अल्लाह माना साण ऐं उन्हनि खे बि जेके मूंसां गॾु आहिनि जेके ईमान आंदो हुजनि सूरह मकी आहे न मके जे दौर जी ॻाल्हि शुरू वारा ॾींहं कुल अरअयतुम इन अहलकनी अल्लाह वमन मइय जेकॾहिं हलाक करे मूंखे अलाह छो जो हू पिया हो कंदा हुया माना प्लान घणींदा हुआ माना सफ़ा शुरूआत वारो न आहे इहो ज़मानो पर हू छो जो हीअ जेका सूरत लथी आहे मुंहिंजे ख़्याल में 71 नंबर आहे लहण जो ऐं 7-8 नंबर आहे हिन जो क़ुर पाक में ऐं नुज़ूल जो नंबर साईं मूंखे यादि नथो अचे पर ॻाल्हि इहा आहे त इहे माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवंदा ख़तम नौज़ुबिल्लाह में न कुफ्र न कुफ्र बाशे त न हुजनि त जीअं इहा ॻाल्हि हले न बसि इस्लाम हिते ख़तम थी वञे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पर अलाह थो चवे त तव्हां खे चओ जेकॾहिं हलाक करे मूंखे अलाह ऐं उन्हनि खे बि जेके मूंसां गॾु आहिनि या उहो रहम करे असां ते केरु आहे उहो जो बचाए काफ़िरनि खे दर्दनाक अज़ाब खां फमन युजीरुल काफ़िरीन केरु आहे जो काफ़िरनि खे बचाए मिन अज़ाबिन अलीम दर्दनाक अज़ाब यानी तव्हां जेकॾहिं नबी करीम खे नऊज़ुबिल्लाह में ख़तमु था करणु चाहियो या उन्हनि ते जिन ईमान दो आहे उनखे ख़तमु करणु था चाहियो जेकॾहिं अलाह चाहे ऐं तव्हां करे बि वियो है न
तव्हांजी ताक़त कोन्हे का, पर जेकॾहिं अलाह चाहे ईअं थी वञे या अलाह रहम करे, पर जेकॾहिं ईअं थी बि वञे पोइ पर तव्हां छा था सम्झो त तव्हां दर्द अज़ाब खां बची वेंदो? न, उहो त हुनजी जाइ ते मौजूदु आहे, उहो हुनजी त तव्हांखे भुगतणो पवंदो। जेको तव्हां बुतनि खे शिरक कयो था हुनखे यानी तव्हांखे जवाबु त थियणो पवंदो हुनजो। हिकिड़ी ॻाल्हि थोरी मां अर्ज़ ते करे वञा, जेकॾहिं असां ख़बर आहे त शिरकुन अज़ीम, जेको कुफ़्र आहे अलाह सां शिरक करणु न, उहो ज़ुल्मुन अज़ीम आहे, अज़ीम ज़ुल्म आहे जंहिंजी इंतिहा न आहे। पर हिकिड़ो एहतियात करणु खपे, असांजे मुआशिरे में काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं थी वियूं आहिनि जेके माण्हू बिना सम्झ सोच जे न, असांजा मौलाना हज़रात बि ईअं कंदा हूंदा वल्लाह आलम, त हर ॻाल्हि खे शिरक चयो थो वञे। ऐं उन्हनि हिकिड़ी आई हुन ते व्हाट्सएप ते, मां ज़िक्र कोन थो कयां, कंहिं ॻाल्हि कयो त इहा 2-3 सालनि जी आहे। उन में इहो हुयो त को फिल्म ॾिसणु जेको आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खाको ॾेखारियल आहे, उहो बि शिरक। अल्लाह अकबर। मां हुनखे लिखियो, मां चयो था तव्हां जेको चओ था न ॾिसणु खपे फिल्म, मां सम्झां थो असांखे क़बूल न आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो को फिल्म में को माण्हू तशबीह ॾेई पाण खे ज़ाहिर करे त उनजे हुन में, ठीकु आहे, बिल्कुलु असांखे तकलीफ़ थींदी आहे, असांखे क़बूल न आहे, कतई क़बूल न आहे, सभिनी कंहिंखे बि क़बूल न आहे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को बि पाण ते नथो रखी सघे त मां चाहे फिल्म में हुजे उनजो किरदारु नथो थी सघे त, पर मां चयो त इहा फतवा किथां आई त इहो शिरक में शामिल आहे। 6-5 मिंटनि खां पोइ कंहिं ॿी मथां हुन में शेयर कयो, हुनखे सॼो हुनजी जेका पोस्ट मोकिलियल हुई जंहिंजी उन ते हीअं ॿ लीका लॻल आहे ॻाढ़ा, चई त इहा ख़बर पुराणी आहे ऐं ग़लति आहे, इहा ख़बर ई ग़लति आहे, ईअं आहे ई न इहा ॻाल्हि। इहा ॻाल्हि कहिड़ी जेका तव्हां फिल्म जी ॻाल्हि कई आहे त उहो न फिल्म आहे न हुनजो नालो आहे, इहा ॻाल्हि ई ग़लति कई आहे तव्हां। यार पढ़ियल लिखियल माण्हू असां फॉरवर्ड था करे छॾियूं, इन ते सोचणु खपे। ॿियो शिरक जा यानी कंहिंखे एतिराज़ कोन्हे इन ॻाल्हि त अलाह जो शिरक ख़राबु आहे, ग़लति आहे, गुनाह आहे, न बख़्शण जहिड़ो गुनाह आहे। इन में कंहिंखे को एतिराज़ कोन्हे, न कंहिंखे ॿियो सेकेंड ओपिनियन आहे, कंहिंखे बि कोन्हे। मां वल्लाह आलम, पर मां इअं सम्झां थो पियो। इन करे हर ॻाल्हि खे शिरक में हणणु न ॼण ॿिए खे हरूभरू गुनाह में रखणु, वल्लाह आलम। बहरहाल इहो असांजो मामिलो घटि आहे, भले वञी मुफ़्ती सगोरा ॼाणनि। कुल बायतूं आख़िरी इंशाअल्लाह ताला, कुल हुवर रहमान आमन्ना बी वाला तवक्कलना। चओ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे वरी कुल थो अचे न, अॻिते वरी ॻाल्हि कहिड़ी आई त हुते हू अज़ाबुल अलीम आहे, उहो ॼाणंदा। अलाह पाक हिते हिकिड़ी ॻाल्हि थो करे, बैलेंस्ड आहे पूरो क़ुर पाक। कुल हुवर रहमान, चओ उहो निहायत महिरबान। कुल हुवर रहमान आमन्ना बिही, हुन ते असां ईमान आंदो आहे। वाले तवक्कलना, ऐं असां हुन ते भरोसो कयो आहे। फसतअलमून, पोइ जल्द ई तव्हां ॼाणंदो मन हुव फी ज़लालिम मुबीन, जेको आहे पधरी गुमराही में। होॾो चवंदा इन कुंतुम सादिकीन, जॾहिं तव्हां सचा आहियो त तव्हां ॿुधायो त क़यामत कॾहिं ईंदी, अशर कॾहिं थींदो, माण्हू कॾहिं ज़िंदा थींदा। माना तव्हां भले अलाह अजायूं ॻाल्हियूं था कयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन माना क़ुर जेको ॿुधायो आहे उहो त ग़लति आहे, पर पोइ अलाह पाक ते चए थो पियो त तव्हां ईअं चओ अलाह महिरबान आहे, असां ते ईमान आंदो आहे, असां उन ते भरोसो कयो आहे, उहो ई मग़फ़िरत कंदो, है न। पोइ जल्द ई तव्हां ॼाणंदो, हाणे जेके तव्हां गुमराह हो, जेके तव्हां ईअं सुवाल था कयो, जल्द ई तव्हां ॼाणंदो उहो जेको पधरी गुमराही में आहे। ख़बर पइजी वेंदी न जॾहिं आख़िरत में त गुमराह केरु हो। क़ुर जे ॿुधण वारा सम्झण वारा गुमराह आहिनि, हुन ते अमल करण वारा गुनाहगार आहिनि, गुमराह आहिनि, या उहे जेके हुन ते अमल नथा कनि उहे गुमराह आहिनि। कुल अरअयतुम इन अस्बह माउकुम, नबी करीम फरमायो चओ कुल अरअयतुम, ॿुधायो भला, इन अस्बह माउकुम, जेकॾहिं तव्हांजो पाणी हेठि लही वञे, गौरन माना इहो थी वञे, ऊन्हू पी वञे हेठि, उहो केरु आहे जेको हाणे तव्हां पवंदड़ पाणी, दरिया किथां बरसाति न पवंदी त अलाह पाक जेकॾहिं पाणी ज़मीन में हेठि ॻाए छॾे, है न, ऊन्हू हेठि हलियो वञे, सफ़ा निकिरी न सघे पाणी,
तव्हांजो पाणी अलाह पाक लिखो माउकुम तव्हांजो पाणी जेको तव्हां इस्तेमालु था कयो ज़मीनुनि में खाइण पीअण में तड़कण में घुमण फिरण में हा न पीअण में उहो हेठि लही वञे सफ़ा न हुजे पोइ केरु आहे जेको तव्हांखे पाणी आणे ॾे पोइ त हयाती ख़तमु थी वई न हाणे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ते असांजी पंहिंजी 30 नंबर सूरत आयत ख़तमु थी इंशा अल्लाह ताला सूरत मुल्क खे अल्लाह जे करम सां सम्झियोसीं सिखियोसीं अल्लाह पाक जेकॾहिं ग़लती थी त माफ़ फरमाए हिकिड़ी फाइनल ॻाल्हि बिफोर गिविंग फोरम टू साईं रियाज़ साहब हिन में हिकिड़ी ॿी तदब्बुर जी थोरी ॻाल्हि हिन सूरत जे हवाले सां सूरत जी मुबारक जी शुरूआत थी आहे अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात यानी अल्लाह पाक रब उहो आहे जंहिं मौत ऐं हयात ख़लक़ी ऐं हयात जो दारो मदार सभ खां पहिरीं पाणी ते आहे हिन आयत जो आख़िरी लफ़्ज़ आख़िरी आयत कहिड़ी थी वञे बीठी पाणी जो हुजण न हुजण ते अल्लाह पाक जेकॾहिं पाणी खणी छॾे तव्हां त पोइ बाक़ी तव्हां छा रहंदो कहिड़ी हयाती रहंदी माना अल्लाह पाक हयाती ख़लक़ी आहे उनजो रब आहे न तबारक अल्लज़ी रब आहे न त रब आहे त उनजी सस्टेनेबिलिटी बि रखी अथई पाणी बि हुजे जंहिं ते ज़िंदगी हलंदी उहा अल्लाह पाक उहा ई ज़ात जेकॾहिं हाणे छड़ो इहो सोचिजे निमाज़ में अदरवाइज़ सूरत तबारक अल्लज़ी जो तसवर अचे कॾहिं बि त जेकॾहिं अल्लाह पाक असांखे उन्हनि में रखियो आहे जेके ख़ुदा जा मञण वारा आहिनि क़यामत ते यकीन रखण वारा आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते आख़िरी नबी मञण वारा आहियूं असां उनखे यकीन आहिनि बेशक ऐं उनखां अल्लाह खां डिॼण वारा आहिनि त छो न ही आयतूं पढ़ी चाहे निमाज़ में चाहे निमाज़ खां अलावा शुकुर थिए असांखे ख़ुशी में रोअण अचे के आयतूं हूंदियूं आहिनि ख़ौफ़ जूं उनखे ख़ौफ़ में रोअण अचणु खपे हिन में छो न असां पाण ते ख़ुशि थियूं अल्हम्दुलिल्लाह असां अल्लाह पाक इहा वॾी नेमत नसीब फरमाई आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन से अल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेकॾहिं का ग़लती आहे त अल्लाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए आमीन रब्बिल आलमीन ओवर टू यू सैयद साहब जज़ाकल्लाह साईं जज़ाकल्लाह ख़ैर पोल जो आहे या जो न आहे पोल असीं टाइम